अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हां सभिनीनि सां हिकिड़ी लाज़मी ॻाल्हि शेयर करणी आहे। सुभाणे खां पोइ वीडियो जबलू सां गॾु कोन ठाहींदुसि, ना ई भाउ सां गॾु, छो जो सुभाणे खां पोइ वञा पियो सऊदी अरब ऐं इंशाल्लाह अगरि रही लाइफ त वापसि अची हिननि सां वीडियो ठाहींदुसि। ऐं मसइलो इहो आहे जो वीडियो ठाहिण जो मक़सदु त मतिलबु हाणे मूंखे नथो लॻे त हाणे उहे ई माण्हू सपोर्ट कंदा जेतिरा हींअर था करनि। महिरबानी करे तव्हां सपोर्ट कजो। ऐं यूट्यूब ते मुंहिंजो पहिरियों व्लॉग आहे असांजे ॻोठ जो। हालांकि काफ़ी माण्हू पुछनि था आज़म तूं किथां खां आई, छा थो करी ऐं छा न। त दोस्तो टंडोल हयार में आहियां। टंडोल हयार असांखां मतिलबु काफ़ी परे आहे, 10 खां 12 किलोमीटर परे टंडोल हयार लोकेशन त इहा ई आहे असांजी लास्ट लोकेशन, ठीकु आहे। ऐं बुकेरा शरीफ़ खां और ते तव्हां ईंदा रईस सरदार मंज़ूर अली ख़ान पिताफ़ी जो वॾो ॻोठु आहे ऐं उन ॻोठ में ई असांजो वॾो ॻोठु आहे ख़ुश्कनि जो, ठीकु आहे। ऐं हालांकि मुंहिंजी कास्ट ख़ुश्क आहे ऐं